जी बिल्कुल, जैकबाबाद अगर हवर खंजी तो जैकबाबाद गर्मियां में कसते हैं दुनिया में मशहूर हैं, लेकिन जैकबाबाद शहर में ए वक्त तकरीबन 50 60 70 80 रुपया कसते हैं बर्फ़ किलो शोश की गए। जैकबाबाद में बिजली और आखनों तो बदतरीन लोड शेडिंग वजाई कसते हैं बर्फ़ कारखाना बुराए तरीक़ा कसते हैं मुतासिर भी गा सिपको जो अड़ो निज़ाम आहे हिकु त असां वारी साइड वारनि खे हिननि इंडस्ट्रियल फीडर बि न ॾिनो आहे। जेके मनपसंद माण्हू आहिनि मनपसंद एरिया आहिनि उन्हनि खे हिननि जेको आहे न पंहिंजी सप्लाई ॾिनी आहे। इन जे करे असांखे डीज़ल जी कास्ट बि तमामु महांगी पए थी ऐं असांजी बर्फ़ जेकी आहे 70 को 80 रुपए किलो जेके थींदी आहे उहा तक़रीबन 35 ते 40 ते माना बीहे थी। माना सिपको जे करे ख़ासि तौर ते हे जेको आहे बिजली असांखे सहूलियत नथा ॾियनि। इंडस्ट्रियल फीडर हालांकि डिस्ट्रिक्ट आहे तमामु पुराणो डिस्ट्रिक्ट आहे पर हे असांखे सहूलियत नथा ॾियनि, जंहिंजे करे ॿाहिरां जेके माफ़िया आहिनि उन्हनि को बर्फ़ अचे थी उहा कास्ट जेकी आहे तमामु महांगी पए थी। इन जे करे माफ़िया जेके आहिनि उनजो फ़ाइदो खणनि था। इंतिज़ामिया DC साहब के या असांजा MN MP आहिनि उन्हनि खे बि माना चईंदुमि मां त इन ते नज़रसानी करनि। साईं बर्फ़ सही मिले नथी, ॿियो जेको आहे ॿाहिरों बर्फ़ घणी अचे थी उहा बि महांगी पए थी तमामु। हिकिड़ी ब्लाकी 650 रुपयो रेट आहे, अगरि ॿाहिरों खणी था अचूं 650 हुते ॾियूं था 200 रुपयो किरायो पवंदो आहे, 850 900 रुपए उहा ब्लाकी पइजी वेंदी आहे। दुनिया सोलर थी वई आहे, पोइ बि लाइट वारनि जो मिड़ई को आहे ई आहे चकर। लाइट आहे कोन, कारखानो हलनि कोन था, जॾहिं कारखाना न हलंदा त बिजली जी बोरान थी वेंदो, पोइ हेतिरो बर्फ़ ॾींदा 50 रुपए में त माण्हू ग़रीब छा कंदो। जी बिल्कुल, शुमा कहते हैं फैक्ट्री मालिकाने हवर को तो हमारी हमें कुछ अगर मैं कहते हैं आज फैक्ट्रियाँ, लेकिन बदकिस्मती आप कहते हैं मैं इंडस्ट्री फीडर कहते हैं मार बिजली फराम रखने का हमारी वजह ही कहते हैं माँ जनरेटर हलाने को ए कहते हैं डीजल हलाने का वजह ही कहते हैं हमारा बर्फ़ है कैसे कीमत इजाफा भी सी दुमी तरफा कहते हैं बर्फ़ शबश का वारों हवर को तो हमारी हमें कुछ अगर माँ कहते हैं दराई बर्फ़ाल उठाने को किराया वधिक माना का वजह ही कहते हैं बर्फ़ रेट कहते हैं महंगा भी हो हम आम मखलूकार कहते हैं महंगा या मजबूरी तहत शौच कर भी गए। अहाँ कहते हैं बर्फ़ मालकाना फैक्ट्रियाँ ही मालकाना हमें मुतालबा खुद आला हुकाम ए वफाक वज़ीर पानी बिजली आई मारा कहते हैं इंडस्ट्री फीडर फराम खना ताकि कहते हैं माँ आम गरीब मिसकिनान कहते हैं ताकि बर्फ़ा कहते हैं सस्ता कीमत सरा शौच खनो। वीडियो जर्नलिस्ट वज़ीर अहमद गवारिया, बशीर अहमद बलोच, वश न्यूज़, जैकबाबाद।